कोटड़ीचे बुल्हाड़ी गोदाम में कुरोनेर पेंची कणक गायब थियण बाबत अगूणे इंचार्ज जो वीडियो बयान सामू अची वियो आहे। जवाबदार अली रज़ा बिरोही तरफ़ां सेक्रेटरी खुराक ऐं डिप्टी डायरेक्टर ते 10 करोड़ रिश्वत घुरण जा इल्ज़ाम हया विया आहिनि। अली रज़ा बिरोही जो चवणु हो त 25 अक्टूबर 2025 दौरान अगूणे इंचार्ज कादिर बख्श लुंड खां गोदाम जी जांच वरिती पर हुन वज़न न करायो। कणक रिलीज़ जो वक़्तु आयो त चए पियो 10 करोड़ सेक्रेटरी खे ॾियणा पवंदा। संदसि चवणु हो त रिश्वत ॾियण खां इनकार ते उहिदे तां हटाइण जी धमकी ॾिनी वई ऐं बुल्हाड़ी कणक जे गोदाम मां 1.25 लख कणक जूं बोरियूं राति पेट में गायब कई वयूं। अली रज़ा बिरोही जो चवणु हो त मामले जी गैर जानिबदार ऐं शफ़ाफ़ जांच कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे। अवां खे ॿुधायूं पिया कोटड़ी जे बुल्हाड़ी गोदाम मां कुरोनेर पेंची कणक गायब थियण बाबति अगूणे इंचार्ज जो वीडियो बयान सामू अची वियो आहे। जवाबदार अली रज़ा बिरोही तरफ़ां सेक्रेटरी खुराक ऐं डिप्टी डायरेक्टर ते 10 करोड़ रिश्वत घुरण जा इल्ज़ाम हया विया आहिनि। अली रज़ा बिरोही जो चवणु हो त 25 अक्टूबर 2025 दौरान अगूणे इंचार्ज कादिर बख्श लुंड खां गोदाम जी जांच वरिती पर हुन वज़न न करायो। कणक रिलीज़ जो वक़्तु आयो त चए पियो 10 करोड़ सेक्रेटरी खे ॾियणा पवंदा। कोटड़ी जे बुल्हाड़ी गोदाम मां कुरोनेर पेंची कणक गायब थियण बाबति अगूणे इंचार्ज जो वीडियो बयान सामू अची वियो आहे। तफ़सील मलकंदासीं सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर इस्माइल बारिजो खां। जी इस्माइल, आगाह कजो कहिड़ा अपडेट्स आहिनि? तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कोटड़ी बुल्हाड़ी गोदाम में जेको वॾो स्केंडल थियो आहे जंहिंमें हज़ारनि जी तइदाद में कणक जूं बोरियूं गायब थियण वारे मामले में नओं मोड़ इख्तियार कयो आहे। कोटड़ी गोदाम जो अगूणे इंचार्ज जो वीडियो जेको आहे सो बयान साम्हूं आयो आहे। कोटड़ी बुल्हाड़ीअ जे गोदाम 64,000 कणक जूं बोरियूं गायब थियण वारे मामले में नओं मोड़ अची वियो। इसमें गोदाम इंचार्ज ऐं जवाबदार सुपरवाइज़र अली रज़ा बिरोही जो वीडियो बयान साम्हूं अची वियो आहे जंहिंमें हिन सेक्रेटरी खुराक गुलाम अब्बास नाइक ऐं डिप्टी डायरेक्टर कमरदीन मेमण ते 10 करोड़ रुपयनि जी रिश्वत तलब करण जा संगीन इल्ज़ाम हया आहिनि। वीडियो बयान में अली रज़ा बिरोही जो चवणु आहे त हिन 25 अक्टूबर 2025 दौरान अगूणे इंचार्ज कादिर बख्श लुंड खां गोदाम जो चार्ज वरितो हो। संदसि मुताबिक़ चार्ज वठण वक़्तु कणक जो वज़न न करायो वियो छो त हिन सम्झो त वज़न बाद में करायो वेंदो। अली रज़ा मूजिबि जॾहिं में कणक जी रिलीज़ जो वक़्तु आयो त डिप्टी डायरेक्टर कमरदीन मेमण ऐं हेड मजीद सुमरो खे घुराए ॿुधायो त सेक्रेटरी खुराक गुलाम अब्बास नाइक 10 करोड़ रुपया घुरी रहियो आहे जेके खेसि ॾियणा पवंदा। अली रज़ा बिरोही इल्ज़ाम कयो त रिश्वत ॾियण खां साफ़ इनकार कयो त खेसि धमकी ॾिनी वई त खेसि उहिदे तां हटायो वेंदो। संदसि चवण मूजिबि बाद में डिप्टी कमिश्नर जामशोरो एंटी करप्शन असिस्टेंट कमिश्नर तरफ़ां गोदाम जी ॼणप कई वई जंहिं वक़्तु कंहिं बि क़िस्म जी खोट ज़ाहिर न थी। हिन वधीक इल्ज़ाम हणंदे चयो त बाद में ओचितो कणक जी खोट ज़ाहिर कई वई ऐं डिप्टी डायरेक्टर कमरदीन मेमण ऐं असलम मेमण ऐं एंटी करप्शन जे असिस्टेंट डायरेक्टर ज़ीशान मेमण जी मुबैना मिली भगत सां मथस बिना जवाब केस दाख़िल कयो वियो आहे। अली रज़ा मूजिबि हुन केस में फूड इंस्पेक्टर अलाहदिनो मेमण खे गिरफ़्तार करायो वियो जॾहिं त DSP नवीद ताहिर मथां बि केस दाख़िल करायो वियो आहे। वीडियो बयान में अली रज़ा बिरोही उहा बि दावा कई त समूरे मामले जे पुठियां अगूणो MNA सिकंदर राहपोतो शामिल आहे जेको पंहिंजे साथी कादिर बख्श लुंड खे बचाइण लाइ अहिड़ियूं कोशिशूं करे रहियो आहे। अली रज़ा बिरोही वधीक चयो त जेके अमलदार कणक जी ॻणप लाइ मुक़ररु कया विया आहिनि उहे पाण करप्शन में मुलवस आहिनि ऐं माज़ीअ में उन्हनि मथां बि लखे कणक जूं बोरियूं गायब करण जा इल्ज़ाम लॻी चुका आहिनि। संदसि चवण मूजिबि अहिड़ा माण्हू शाफ़ जांच कीअं करे सघंदा। हिन उहो बि ख़दशो ज़ाहिर कयो त हिन वक़्तु बि बुल्हाड़ी कणक गोदाम मां 1.25 लख खां वधीक कणक जूं बोरियूं राति जे ऊंदाहीअ में कढाई वयूं आहिनि जिन जो इल्ज़ाम वथस लॻाइण जी कोशिशि थी सघे थी। अली रज़ा बिरोही मुतालबो कयो आहे त मामले जी गैर जानबदार शाफ़ाफ़ जांच कराई वञे, इंसाफ़ करायो वञे
हिन ऐलान कयो त हू सूमर ॾींहुं गुदाम ते अची पंहिंजो मौक़िफ़ पेश कंदो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शहरनि जो चवणु आहे त हीउ केस जेको आहे सो वॾो स्कैंडल आहे। हिनखे जेको आहे सो नैब जे हवाले कई वञे त जीअं जांच थी सघे त जेके सिंध जी माण्हुनि जी अवाम जी जेका टैक्स जा पैसा आहिनि उहे जेके आहिनि से कीअं खुर्द बुर्द करे ऐं एंटी करप्शन खे जांच पई ॾिनी वञे। उहा जांच जेका आहे सा नैब खे ॾिए त जेके मुलवस हिन में आहिनि अमलदार उन्हनि खिलाफ़ कार्रवाई थी सघे। जी महिरबानी वाजी इस्माइल आगल करण लाइ।